हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु कुती कंहिं घटीअ में गुल ॾिना जेके बिल्कुलु सुंदर हुआ। घटी जे ॿारनि उहे विराए खयां। नाला बि उन्हनि जा जुदा जुदा रखियाऊं ऐं उन्हनि खे घर खणी विया। सिंधियुनि गुलरनि खे पटा बि पाए छॾियाऊं। गुलर बि सॾु करण ते पंहिंजे मालिक वटि वञण लॻा। ॿियो को हथु लाइनि त पिया विढ़नि। इहो मज़हबी माण्हुनि जो बि हाल इहो साॻियो ई आहे। कुती आहे अविद्या, अज्ञान। मनुष्य खे दिमाग़ ज्ञान जे अखियुनि खोलण लाइ मिलियो आहे त सभिनी खे हिकु मालिक ब्रह्म आत्मा जो पसारो सम्झूं ऐं हर हिकु जीव में उन जी जोत या नूर पसूं। जेको मज़हब में थो फासे उहो कुझु बि नथो प्राप्त करे। जेकॾहिं असीं फ़क़ीर नथा बणिजी सघूं, फ़क़ीरनि जा दोस्त त थी सघूं था। मतिलबु मज़हबी माण्हू त अहिड़नि फ़क़ीरनि ते इल्ज़ाम हणी हुननि खे ॾुख ॾियण खां बि कीन था हॿगनि। कबीर भगत सचो फ़क़ीर हुओ, पर मज़हबी लोग मज़हबी माण्हू ॾाढो हिन सां वेर रखंदा हुआ त मुसलमान थी राम राम छो थो जपे। जेके मज़हबी माण्हू हूंदा हुआ चवंदा हुआ मुसलमान थी राम राम छो थो जपे। ख़ुदि हिन जी माउ बि खेसि चवंदी हुई त ख़ुदा ख़ुदा छो नथो जपी। आख़िर हुन वक़्तु जे मुसलमान बादशाह वटि ॾांहुं वेही ऐं हुनखे बि कावड़ आई। कबीर खे घुराए इन मथां इल्ज़ाम लॻायो वियो त तूं मज़हब खां किरियल आहीं, तूं कंहिं बि मज़हब जो कोन आहीं। हिन चयो त अव्हां जी नज़र में ईअं हूंदो, लेकिन अव्हां जी नज़र दुनियावी आहे। ईश्वर जी दरगाह में इहा दृष्टि न थी पहुचे। अव्हां खे जेका सज़ा ॾियणी हुजे उहा ॾियो। हुकुम थियो त हिन खे हिकु खूनी हाथी अॻियां लिटायो वञे त खेसि हिन खे लताड़े वञे। ईअं ई कयो वियो, पर कबीर त उन हाथीअ में बि पंहिंजो राम ॾिसणु लॻो ऐं हू हाथी हिन जे भरिसां अची ईअं बीह रही जीअं मिटी जो पुतलो। बादशाह कबीर खे मज़हबियुनि माण्हुनि पकड़ायो। बादशाह खां कबीर खे मज़हबी माण्हुनि पकड़ायो त हिन खे जादू बि ईंदो आहे, सो हाथीअ ते हिन कयो हूंदो। बादशाह हुकुम ॾिनो त हिन जे बदन खे हिन जे जिस्म ते वॾा वॾा पथर ॿधी खेसि जमुना नदी में उछलायो वञे। हुकुम जी पैरवी थी, पर ॾिसण में आयो त कबीर साहिब खे अंदरि हिकु मर्ग छाला मिली वई आहे जंहिं ते पाथारी मारे वेठो आहे ऐं पाणी मथां पियो तेरे। सभु ॾिसी हैरान थिया, पर हिन में अजब ई कहिड़ो। जॾहिं कबीर हर हिकु जीव अथा वस्तु में ब्रह्म यानी पंहिंजो आत्मा थो ॾिसे। पथरनि में बि हिन ब्रह्म खे ॾिठो त जल में बि भॻवान ते ॾिठो त उहे हिन खे कीअं ॿोड़ींदा या तिर बराबरि बि हिन खे कीअं दुखाईंदा। भॻवान जंहिंखे तो भॻवान मञियो त भॻवान वापसी में तो कीअं दुखाईंदो। जिन खे हर चीज़ ऐं हर जीव में ब्रह्म भाव आहे त कीअं उन्हनि खे उन्हनि मां को दुख मिलंदो। विशिष्ट मुनि त योग विशिष्ट पुस्तक में एतिरो बि श्री रामचंद्र खे ॿुधायो आहे त जेकॾहिं ज़ेर बि अमृत जी भावना करे पीजे त इहो बि अमृत ई थी पवंदो, जीअं मीरा बाई जी हालत में थियो। के महात्मा गांधी वांगुरु अहिंसा जा पुतला थी दुनिया में हलनि था त के हिटलर वांगुरु हिंसा जा पुतला थी फिरनि था। पर हिन सभु हिकु ईश्वर जा रूप ज्ञान दृष्टि वारो हमेशह निर्भय रहे थो। उनखां मथे ॿियो को बि उपाय निर्भय थियण जो कोन आहे। हथियारनि फौजनि बम गोलनि वग़ैरह सां निर्भय थी न सघिबो।
भले केतिरा बि इहे अव्हां वटि अची वञनि तॾहिं बि अव्हांजो बेह कोन लहंदो। इहे ईंदा ई बेह जे करे आहिनि। हिकिड़ो राजा पंहिंजी फ़ौज खे तॾहिं ई वधाईंदो जॾहिं हुनखे बेह लॻंदो आहे त आउं मरां न, त आउं अमर थी वञा। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो।